टंडोलार ज़िले में यतरादू लोड शेडिंग जारी है, जंहिं सबब आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे ऐं बिजली ते हलंदड़ कारोबार ठप थी वियो आहे। चंबड़ तइलके जे 100 खां मथे ॻोठनि जी बिजली 1 महीने खां बंदि हुअण ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां एसटीपी जे मर्कज़ी अॻवान अल्ताफ़ जिस्काणी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सवा माण्हुनि जो गुज़रान ई कोन्हे ऐं उन खां अलावा हर ॻोठ में करप्ट वापदा जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जा छाड़ता नुमाइंदा हलनि पिया। हथरादू जेके आहिनि सो माण्हुनि जूं कंहिंजूं लाइटूं कटराइनि, किन्हनि ॻोठनि जा ट्रांसफार्मर खणायो छॾीनि। सियासी काफ़ी मामलनि मसइलनि जे करे, इशूज़ जे करे ही वोट पीपल पार्टी वारनि खे रायला बंसी वारनि खे मिलनि था, पर हिननि जेके बि पार्टियूं आहिनि के बि पार्टियूं हिननि मिसकिन माण्हुनि जो धणी कोन थियूं थियनि जॾहिं हिननि जे लाइ को ॾुखियो मसइलो थिए थो। हिते जेके बि नुमाइंदा आहिनि वोट वठियो वञनि माण्हुनि खां ऐं को बि मामलो मसइलो थिए थो ग़रीबनि जो हल करण जे लाइ तयारु न आहिनि। हिकिड़ी लोड शेडिंग हूंदी आहे, पर लोड शेडिंग खां वधीक अजाई लोड शेडिंग थियल हूंदी है जो आवाम वीचारा हिकु अॻे ग़रीब ऐं हिकु अॻे गर्मियुनि जी सीज़न उन में माण्हू अॻे बीमार। आदिल माननी जे आसपास 101 ॻोठनि जी बिजली बिना जवाज़ कटियल आहे, उनखे 4 खां मथे ॾींहं थी चुका आहिनि। 2 कलाक एहतिजाज जारी रहण बाद एक्सीएन वापडा जी बिजली बहाली यकीन दयानी ते एहतिजाज ख़त्म कयो वियो। कैमरामैन जान मोहन समेजो सां गॾु साथी रिपोर्टर मूलचंद मेघवाड़, नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़ टंडोलायर।